क़ौमी असेंबली जो अॻूणो डिप्टी स्पीकर कासिम ख़ान सूरी ऐं पंजाब असेंबली जो डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी हिक ॿिए जे साम्हूं अची विया आहिनि। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी कासिम सूरी खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त मूं कासिम सूरी बणिजण खां इनकार कयो। पंहिंजे ट्वीट में दोस्त मोहम्मद मज़ारी चयो त मां आइन सां गद्दारी नथो करे सघां, भले इमरान ख़ान मूं ते गद्दारी जो लेबल छो न लॻाए। क़ौमी असेंबली जे अॻूणे डिप्टी स्पीकर कासिम ख़ान सूरी दोस्त मोहम्मद मज़ारी जी तनक़ीद जो जवाबु ॾींदे चयो आहे त तव्हां कासिम ख़ान सूरी बणिजी बि नथा सघो, छाकाणि त कासिम सूरी थियण लाइ खून में वफ़ा, बहादुरी, जज़्बो, धरती माउ सां मोहब्बत, ग़ुलामी खां नफ़रत, ज़हनी आज़ादी ऐं ज़िंदा ज़मीर घुरिबल हूंदो आहे। कासिम सूरी पंहिंजे ट्वीट में वधीक चयो त तव्हां वोट ऐं डिप्टी स्पीकरशिप इमरान ख़ान जे नाले ते वरिती ऐं ज़मीर फ़िरंगियुनि जे ग़ुलामनि खे विकिणे छॾियो। तव्हां ज़मीर फ़रोश ऐं ग़ुलाम आहियो। तहरीक इंसाफ़ गुज़िरियल ॾींहुं पंजाब असेंबली में पंहिंजे ई डिप्टी स्पीकर पंजाब दोस्त मोहम्मद मज़ारी ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई हुई ऐं बाद में स्पीकर परवेज़ इलाही बि संदसि इख़्तियार वापसि वठी छॾिया हुआ। दोस्त मोहम्मद मज़ारी पंजाब में वॾे वज़ीर जी चूंड लाइ 16 अप्रैल ते तलब कयल इजलास 6 अप्रैल ते तलब करे वरितो हो ऐं पार्टी जी हिदायतुनि जी भञकड़ी जे इल्ज़ाम हेठि संदसि ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई वई। दोस्त मोहम्मद मज़ारी जो मौक़िफ़ आहे त हुन अदालती फ़ैसिले जी रोशनी में अहिड़ो क़दम खंयो।